नाज़रीन, सॻियूं लॻे मीरठ शहर बदअमनी जे वर चढ़ी वियो आहे। आए ॾींहुं चोरियूं थियण सबबि माण्हू अदम तहफ़ुज़ जो शिकार थी विया आहिनि। मुतासिर सूमराधुर जा माण्हू वधंदड़ बदअमनी सबबि सरापा एहतिजाज बणिजी विया आहिनि। उन हवाले सां पेश आहे मज़हर मंगने जो जी ही रिपोर्ट। असां हींअर सॻियूं भरिसां मीरठ शहर में बीठा आहियूं, जिते सूमरा बिरादरी ऐं जेके मीरठ शहर जा रहवासी आहिनि उहे एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त वधीक हिननि सां ॻाल्हायूं त हिननि जो छा चवणु आहे। असां सूमरा बिरादरी मीरठ शहर में जीअं असांजे हद में सॻियुनि जो थानो आहे, सूबेदारो सदर थानो आहे ऐं हे चोरियूं असां सूमरनि जूं अॻ में बि थालीअ जो हर खजी वियो, तक़रीबन पौणा 2 लख रुपए जो नुक़सानु आहे। ऐं राति वरी असां सूमरनि जे घर में खाट लॻो आहे, उहो बि तक़रीबन ॾोह न थियो आहे। ग़रीब मज़दूर माण्हू आहिनि जेको 24 कलाक पोरियो कंदा आहिनि, उन्हनि जे घर खे खाट लॻो आहे। तक़रीबन 1.5 लख जो में थी आहे। अॻनि में बि फुरिया रहंदा आहिनि, हाणे राति बि फुरिया आहिनि। 2 लखनि जो ॾोह आहे। ऐं पुलिस चोरनि जी हिमायत में हूंदी आहे। चोर खे ज़ाहिर न कंदी आहे पुलिस, उनखे ॾिकाईंदी आहे। असां ऑफिसरनि खे, कमिश्नरनि खे, इन्हनि खे अपील था कयूं त असांजो इहो ॾोह छो थियो आहे या माण्हू छो था फुरिजनि। को बि माना कोन्हे जो कंहिंजी संभाल करे जो माण्हू सिर बचाए सघे। ऐं असांजो हिन वक़्तु राति असांखे वॾो धाड़ो लॻो आहे, घर खे खाट लॻो आहे। असां ग़रीबनि सां हर वक़्तु नाजाइज़ी आहे। उन खां अलावा असांजे ओस पास में वॾा राति खाली कान्हे, रुगो चोरियूं आहिनि। को असांजो ग़रीबनि जो या ॿियनि ग़रीबनि जो को इंसाफ़ कोन्हे। अॻ में बि असांजो हर थालीअ जो खजी विया। और हिन असांखे चयो हितां असांजे भरिसां सॻियूं थाणो आहे, सूबेदारो थाणो आहे, को तादाद कोन्हे को ग़रीबनि जे घर खे नामालूम चोर खाट हणी रोक रक़म ऐं कुझु कपिड़ा सामान खणी विया आहिनि। उनजे लाइ असांजो अर्ज़ु आहे SSP खैरपुर खे, DSP सूबेदारो ऐं SHO सूबेदारो खे त बराए महिरबानी माना असांजो जेको क़ीमती नुक़सानु थियो आहे, जेको सामान चोरी थियो आहे, असांखे वापसि कराईंदा। असां अर्ज़ु था करियूं त असांजो हिते हिन मीरठ शहर जे ओस पास में राति खाली न आहे। किथां न किथां ॾोह थियनि पिया। असांजो अॻ में बि थाली बि खजी वई आहे हर जी। अॼु असांजे घर खे खाट लॻो आहे, क़ीमती सामान खजी विया। असां सदर थाणो आहे, सूबेदारो इहो नाकारा थी रहियो आहे। कैमरामैन अतर अली मंगने सां गॾु मज़हर अली मंगने जो महरान TV सॻियूं।